जी दादू जे उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज में जे सेमिनार मुनक़द किया है जैमें वॾे तइदाद में उस्ताद ऐं शागिर्दनि शिरकत कई है। इन उनवान हेठ त सुस्ती न अमल ॻाल्हियूं न मेहनत के हवाले से हिते असां उस्ताद बीठल आहिनि ऐं प्रिंसिपल साहब भी बीठल है, उनखां भी पुछंदासीं तो उन बाबत छा था चवनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां जेको आहे सकाफ़ती दिहाड़े के हिसाब से उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादूअ में तकरीब रखी है। इन में पहिरीं तो मां सिंध टीवी सथ की मेहरबानी तो मञा तो हो हिते असां वटि आया आहिनि। उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू के शागिर्दनि सां गॾु अॼोको सकाफ़ती दिहाड़ो असां सां गॾु मल्हाए रहिया आहिनि। अॼोको असांजो जेको दिहाड़ो आहे इहो ईद के समान है। हिन में असांजो हुल हंगामो मौज मस्ती झुमरियूं नाच गाना असां कयूं था, पर सिंध टीवी जो असांखे हिकिड़ो मैसेज ॾिनो है, तमाम सेहतमंद मैसेज है, तमाम सुठो मैसेज है त सुस्ती न अमल, सुस्ती न मेहनत, ॻाल्हियूं न अमल। असां सुस्ती में पांजो घणो टाइम विञाए चुका आहियूं। सिंध धरती असांजी सोन आहे, असांजी सूंह है, पर उहा सोन ऐं सूंह असांजी तॾहिं बरक़रार रहंदी जॾहिं असां सुस्ती छॾे मेहनत कंदासीं, ॻाल्हियूं छॾे अमल कंदासीं। मक़सदु इहो ई आहे सिंध टीवी जो जेको असां वरितो आहे त मेहनत कयो, पाण में जेका है काबिलियत पैदा कयो त जीअं तव्हां पंहिंजी सिंध के कायम रखी सघो ऐं सिंध जेका मशहूर आहे पंहिंजे सूंह ऐं सोन लाइ उहा कायम ऐं दायम रहे, पर उहा तव्हांजी मेहनत सां ऐं अमल सां कायम रहंदी। जेका है सिंध जी जेकी सकाफ़त है उहा पंहिंजे अंदरि हिकु नज़ाकत, मोहब्बत, इज़त, एहतराम, एक रिच असांजी सकाफ़त है। हज़ारे सालन की तारीख़ असां वटि मौजूद है, पर मौजूदा वक्त में जो सिंध टीवी पांजो प्रोग्राम ॾिनो है, जो लोगो ॾिनो है त सुस्ती न अमल, सुस्ती न मेहनत, ॻाल्हियूं न अमल। बुनियादी तरह ते असांजी सोसाइटी के भी इन शइ जी ज़रूरत है त असीं पांजो जो ईंदड़ नस्ल है, जो शागिर्द आहिनि, उन्हनि खे इहा शइ सम्झायूं, उन्हनि खे इहा बावर करायूं त हाणे जो वक्त है वो वेही वेहण जो ना है। बेहतर है त असीं पंहिंजे शागिर्दनि खे अॻिते आणियूं, पंहिंजी क़ौम के अॻिते आणियूं। सिंध टीवी जो जो नारो है इन सां यकीनन सकाफ़त के दिहाड़े में एक नओ रूह फूकियो है। पूरे सिंध के अंदर जो मोहब्बत, जो जज्बो और जो जुनून ॾिठो थो वञे, इन ही हवाले से त सुस्ती न मेहनत, ॻाल्हियूं न अमल एक बेहतरीन रवाज है। असीं सिंध टीवी के सलाम पेश कयूं था। ये जो अॼु असांजो सिंध जो सकाफ़ती दिहाड़ो है, इहो असांजे लाइ तमामु हिकिड़ो ईद खां वधीक ॾींहुं आहे, जेको असां हर साल तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। ऐं इहो जेको सिंध टीवी जो पैगाम है, इहो तमामु हिकिड़ो सुठो पैगाम है ऐं असां सिंधियुनि खे यकजाती करण घुरिजे। ज़बरदस्त हिकिड़ो नारो हयो वियो आहे ऐं वाकई वक्त की अहम ज़रूरत है। हिनमहिल असांखे नाच गाना हमबुशियूं ये पंहिंजी जाइ ते, पर अमली तौर ते असांखे कुछ करे ॾेखारिणो आहे। जेकर असां वाकई सिंध की खिदमत करणु चाहियूं था त पोइ असांखे इल्म जो अलम बुलंद करणो पवंदो आहे। असांखे पंहिंजे शागिर्दनि खे, पंहिंजे बच्चनि खे बेहतरीन तालीम ॾियणी आहे त जीअं उहो वक्त जी ज़रूरत मुताबिक़ पंहिंजो मक़ाम हासिल करे सघनि ऐं पंहिंजी धरती जो नालो रोशन करे सघनि। सो ज़रूरी आहे त असां पंहिंजो जेकी कोशिशूं आहिनि उहे इल्मु हासिल करण लाइ सर्फ कयूं। ऐं जेकी भी इल्म असां एजुकेशन में जेकी कमज़ोरियूं आहिनि, जीअं कॉपी कल्चर है, इन मां असांखे जान छॾाइणी पवंदी। जेसिताईं इहा न छॾींदासीं तेसिताईं असांजी जेको आहे सो उहा ओज असांखे उहा तरक़ी न मिलंदी। महिरबानी। कैमरामैन शहजाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध टीवी न्यूज़ दादू।